शांति। हाणे 2 मिंट बाबा खे यादि कंदासीं। पंहिंजे पाण खे आत्मा सम्झो। मां आत्मा निराकार बाप जी संतान। मां आत्मा हाणे पंहिंजे पाण खे निराकार आत्मा सम्झी हुन निराकार बाप खे यादि थी करां। ऐं परम पिता परमात्मा जेको ज्ञान ॿुधाए थो हाणे उहो ॿुधां थी। ओम शांति। अॼु मिठा मिठा श्री बाबा ब्रह्मा जी तन द्वारा चवनि था, मीठे मीठे बच्चे, बाप तव्हांखे हाणे पंहिंजी पहचान ॾियण आयो आहे। एॾो समय खां असां भक्ति में भॻवान खे यादि त कंदा आहियूं, लेकिन पहचान न हूंदी आहे कि वो केरु आहे, किथे रहंदो आहे, असां सां हुनजो छा संबंध आहे। त बाबा हाणे असांखे अची करे चए थो, मां निराकार परम पिता परमात्मा तां आत्माउनि जो पीउ आहियां, परम धाम में रहण वारो आहियां। तव्हांजो मुंहिंजो संबंध सर्व संबंध अथव। चईंदा आहिनि न, सर्व संबंध तुझ सां निभाए। त परमात्मा सां असां आत्माउनि जो सभु संबंध आहिनि। तव्हां हुनखे जेके बि संबंध में यादि करणु चाहियो तव्हां हुनखे यादि करे सघंदा आहियो। ॾिसो, संबंध केरु निभाईंदी आहे? वैसे बि आत्मा ई निभाईंदी आहे न। हाणे बि कोई बि आत्मा तव्हां सां गॾु रहे थी त उहो आत्मा हुन शरीर द्वारा उहो संबंध थी निभाए। भई कोई कंहिंजो ॾाढो ध्यानु रखंदो आहे मां वांगुरु, भले उहो हुनजे शरीर जे रूप में हुनजी मां न हुजे, लेकिन जॾहिं उहा आत्मा एॾो ध्यानु थी रखे त पाण छा चईंदा आहिनि, मां वांगुरु पाले थी, पीउ वांगुरु हिन असांखे पालियो अथई, भेण वांगुरु पाले थी। त इहे संबंध जो संस्कार कंहिंमें हूंदो आहे? आत्मा। इहे त शरीर आहे कि हुनखे जन्म ॾिनो अथई, हिन जे लाइ असां हुनखे मां चईं। लेकिन सिर्फ़ु शरीर जन्म ॾियण सां थोरी माउ पीउ ठही वेंदा आहिनि। ओड़ा माउ पीउ वांगुरु पालना बि त करणी खपे न त ईअं ई चईंदा आहिनि न, भले हिन जन्म ॾिनो अथईं लेकिन पालियो हिन अथईं माउ पीउ वांगुरु। त उहे ई आत्मा ई संबंध निभाईंदी आहे अलॻि अलॻि। त परमात्मा केवल शरीर न आहे, लेकिन उहो परमात्मा पंहिंजे माउ पीउ भेण दोस्त टीचर सतगुरु जेको बि हुन सां असां संबंध निभाइणु चाहियूं असां निभाए सघंदा आहियूं। त उहो कहिड़े शरीर में अची करे असां सां संबंध थो निभाए? हिन ब्रह्मा जे शरीर में अची करे। ॾिसो, गीता में बि लिखियलु आहे न, मां बूढ़े साधारण तन में ईंदो आहे। त उहो बूढ़ो साधारण तन कोई सतयुग में थोरी हूंदो, कलयुग जे अंत में ही अची करे भॻवान बूढ़े साधारण तन में हिन ब्रह्मा जे तन में असांखे अची करे सर्व संबंधनि सां पालना ॾींदो आहे। अलॻि अलॻि संबंध जे लाइ भॻवान खे अलॻि अलॻि शरीर न वठिणो पवंदो अथसि। परमात्मा हिकु ई शरीर में अवतरित थी करे असांखे सर्व संबंधनि जो सुख थो ॾे। लेकिन उहो असां सुख कॾहिं वठी सघंदासीं? जॾहिं हुनखे हुन रीति यादि कंदासीं न। यादि ई न कंदासीं, सिर्फ़ु ॿुधंदा रहंदासीं ऐं चईंदा रहंदासीं त हुन संबंध जी अनुभूति थोरी थींदी। जॾहिं तव्हां हुनखे पीउ जे माउ जे सखा भेण भाउ वग़ैरह टीचर सतगुरु जे रूप में साधन जे रूप में यादि कंदा तॾहिं त तव्हांखे उहो हुन संबंध जो सुख ॾींदव न। त बाबा चए थो, इहो ई समय आहे जॾहिं मां तव्हांखे सर्व संबंध जो सुख ॾेई सघंदो आहे। ऐं हिन समय असांखे भॻवानु सर्व संबंधनि जो सुख छो थो ॾे? छो जे असां आत्माउनि खे कोई बि संबंध सुख शांति सां निभाइणु अचे ई नथो। भले असां चऊं असां ॾाढी सुठी माउ आहियूं, ॾाढो सुठो पीउ आहियूं, ॾाढी सुठी ॾाॾी ॾाॾा भेण भाउ साजन सखा ईअं आहियूं, लेकिन बाबा चए थो सुखदाई संबंध कोन्हे। किथे न किथे हर हिकु संबंध सां कंहिंखे न कंहिंखे कॾहिं न कॾहिं दुख मिलंदो ई आहे, परेशानी थींदी ई आहे। त बाबा चए थो, हाणे मां तव्हांखे सर्व संबंध कीअं सुख शांति सां असां निभायूं ताकि असांजो जीवन सुठो थिए, इहा दुनिया स्वर्ग थी वञे। छो जी स्वर्ग में बि सभु संबंध हुया। स्वर्ग में कोई सन्यासी वारो दुनिया न आहे। स्वर्ग में सभु संबंध हूंदा।
जीअं गृहस्थी हाणे हले थी उअं ई हलंदी, लेकिन उते सुख शांती हूंदी। त हाणे बाबा असांखे चए थो कि मूंसां गॾु तव्हां सभु संबंध निभायो, पोइ मां तव्हांखे सेखारींदमि कि कीअं संबंध निभाइबो आहे। निर्विकारी, जंहिंमें पवित्रता हुजे। हर संबंध में हाणे पतित अपवित्र थी वियो आहे न हर संबंध। कहिड़ो बि संबंध शुद्ध आहे? सभु संबंधनि में कुझु न कुझु अपवित्रता, कुझु न कुझु दुख शांति आहे थी। सम्झ ई कोन्हे। माउ पीउ ॿार खे त पैदा था करनि, लेकिन हुन ॿार खे पालऊं कीअं सम्झ ई नथी अचे। ख़ुदि जी परेशानियुनि में एॾो लॻा पिया आहिनि कि ॿारनि खे बि सुठी रीति संभाले नथा सघनि। ख़ुदि जो ई पंहिंजे मन में अलाए कहिड़ा कहिड़ा ॻाल्हियूं हलनि थियूं, त सॼो गुस्सो, सॼो ॻाल्हियूं सभु कंहिंजे मथां थी निकिरनि? ॿारनि जे मथां। त ॿारनि खे ई कंट्रोल नथा करे सघनि त जीवन कीअं हलंदो? त बाबा चए थो हाणे मां तव्हांखे सर्व संबंध सुख सां निभाइण लाइ शिक्षा ई ॾियण आहियां। सिर्फ़ु तव्हांखे ज्ञान नथो ॾियां, चवां थो मूंखे प्रैक्टिकल हर कर्म में मूंखे यादि करे हलो संबंध निभायो, त मां तव्हांखे सेखारींदमि। मां सिर्फ़ु ज्ञान न ॾियण आयो आहियां, मां तव्हांखे हिते कर्म करे करे सेखारण आयो। भॻवान बि असांखे करे करे सेखारींदो आहे, सिर्फ़ु चईंदो न आहे। भई बाक़ी माण्हू त ज्ञान ॾींदा आहिनि, सिर्फ़ु मुख सां ज्ञान ॾींदा आहिनि न, बाक़ी तव्हां जो बि करो उहो ध्यानु थोरी ॾींदा आहिनि कि इहो मां जेको ज्ञान ॿुधायां थो इहो हुन रीति हले थो या नथो हले। ईअं किथे कहिड़ी बि जॻह ते तव्हांखे ध्यानु न ॾींदो, लेकिन हिते बाबा असांजी हर चलन खे बि ॾिसंदो आहे कि मुंहिंजो जेको इहो ज्ञान ॿुधनि था त केतिरो इहो सम्झनि था, केतिरो जीवन में धारण करे हलनि था। छोकी परमात्मा जो ज्ञान आहे न, हिनखे ईअं थोरी बसि ॿुधी करे छॾो। हिकु नियम प्रमाण न ॿुधणो आहे हिते ॿुधी करे सम्झी करे पंहिंजे जीवन खे उते ठाहिण जी रिस्पॉन्सिबिलिटी बाबा खणंदो आहे। लेकिन कहिड़े ॿारनि जी रिस्पॉन्सिबिलिटी खणंदो आहे? जेका ॿार परमात्मा जे चए ते हलंदा, जेका ॿार हुनजी ॻाल्हियुनि खे वीचार कंदा, उनखे यादि कंदा, तॾहिं त बाबा बि असांजी मदद कंदो न कि हा भई इहो ॿारु मूंखे यादि करे थो त मां हिनखे हीअ ॻाल्हि सेखारियां। छो जी बाबा खे हाणे सिखाए लिखाए पढ़ाए करे असांखे सत्युग में मोकिलिणो आहे। ॿिनि जॻह तव्हांखे ईअं थोरी चईंदा आहिनि भई तव्हां इहो पाठ करो त स्वर्ग में वेंदव, इहे तव्हां शास्त्र पढ़ो त स्वर्ग में हली वेंदव, हिन सां तव्हांजा पाप मुक्त थींदा, या तव्हां जीअं मां चवां थो ईअं हलो त तव्हांजे सभु संबंधनि में सुख ईंदा। गारंटी कोई न खणंदो आहे हिते, त परमात्मा असांजी गारंटी थो खणे कि अगरि तव्हां मूंखे हिन रीति यादि कंदव, मुंहिंजे चए ते हलंदव, त तव्हांखे 21 जन्मनि ताईं तव्हांजे जीवन में कॾहिं दुख, अशांति, रोग, बीमारी, लड़ाई झगड़ो कुझु बि न थींदो। एतिरी गारंटी कोई खणी सघंदो आहे? हाणे हिते डॉक्टर बि पैसा वठी ऑपरेशन कंदो त ज़िम्मेवारी न खणंदो आहे भई असां ऑपरेशन था करूं त कुझु थी वञे त असांजे मथां न आहे। परमात्मा त हिते गारंटी थो खणे। टीचर बि गारंटी न खणंदो आहे कि भई तव्हांजो ॿारु पास थींदो या थींदो, लेकिन हिते केरु गारंटी थो खणे? पंहिंजी परमात्मा। चए थो तव्हां मुंहिंजे चए ते हलो, मूंखे रोज़ु ॿुधायो तव्हां सभु छा छा था करो, कीअं कीअं था सोचो, त ई बाबा असांजी गारंटी खणी सघंदो आहे न। असां अगरि हुनजे चए ते ई न हलंदासीं ऐं पोइ चईंदासीं असांखे त उहो ई दुख थो थिए, उहो ई परेशानी थी थिए, संबंधनि में सुख आहे ई न, त बाबा चए थो ईअं थोरी थींदो आहे। मां जेको ज्ञान ॾियां हुनसे मनुष्य आत्मा खे सुख न मिले, शांति न मिले, त थी न सघंदो आहे। छो जी मां भॻवान खे परमात्मा जी महिमा ई आहियां। भॻवान जी उहो दुख हरता सुख करता आहे, त जेको बि ज्ञान ॾींदो आहे, जेकी बि शक्तियूं ॾींदो आहे, हुन सां दुख ज़रूरु दूरि थींदा। त हाणे बाबा असांखे छा थो सेखारे कि हर संबंधनि में सुख शांति कीअं निभायूं, हुनजे लाइ सिखो, मूंखे यादि करे सिखो। मूंखे हर संबंध सां यादि करो त मां तव्हांखे सभु कुझु सेखारींदोमांव। सुबुह खां वठी राति ताईं जॾहिं कर्म करणु वञो था तव्हां सुबुह जो, चाहे घर जो था करो या धंधो था करो, त ईअं ई न बसि उथी करे हलो हाणे असांखे धंधो करणो आहे, न। बाबा खे वठी करे सभु कर्म करो, बाबा जे संबंध में अची करे सभु कर्म करो, त तव्हांजो कर्मनि में बि सुधार ईंदो, तव्हांजा कर्म बि सुखदाई थींदा।
त जेको बि कर्म कंदो उन सां ख़ुदि खे बि फ़ाइदो आहे त ॿियनि खे बि फ़ाइदो आहे। परम पिता परमात्मा हाणे आदि सनातन देवी देवता धर्म जी स्थापना करण आयो आहे न, धर्म जी स्थापना थी थिए। जीअं गुरु नानक, क्राइस्ट, शंकराचार्य, इन्हनि सभिनि पंहिंजे पंहिंजे धर्म जी स्थापना कई न। हाणे परमात्मा कहिड़े धर्म जी स्थापना थो करे? आदि सनातन देवी देवता धर्म जी स्थापना थो करे। पाण चऊं असां त उन धर्म जा कीअं आहियूं, कीअं सम्झो? छो जे असां देवी देवताउनि खे मञंदा आहियूं, उन्हनि खे यादि कंदा आहियूं, उन्हनि जी पूजा कंदा आहियूं, त असां उन्हनि जे धर्म जा ई आहियूं। माण्हू चईंदा न असांखे त, माण्हुनि खे त अॼुकल्ह एॾा सारा धर्म थी विया आहिनि कि मुंहिंजी आहिनि भई, अथनि त पंहिंजो अलॻि अलॻि धर्म, लेकिन जेके ॾिसो कंहिंखे थो पूजे, कंहिंखे थो यादि करे, कंहिंखे पंहिंजे धर्म जे बारे में बि यथार्थ पतो न आहे। त हाणे परमात्मा हिन सृष्टि ते आदि सनातन देवी देवता धर्म जी स्थापना करण आयो आहे। जे धर्म में ई ॾाढी ताक़त आहे, ॿी कहिड़े धर्म में एतिरी ताक़त न आहे जेकी हिन धर्म में ताक़त आहे। जॾहिं इहो धर्म सृष्टि ते ईंदो तॾहिं दुनिया में सुख शांति पवित्रता हूंदी, संपत्ति हूंदी। हाणे कहिड़े बि धर्म में एतिरी सुख थोरी आहे, दुख, अशांति, लड़ाई झगड़ो, भ्रष्टाचार सभु जॻह लॻल आहे। धर्म जे अंदरि ई माण्हुनि जी झगड़ा आहिनि, भई चवनि भई इहो धर्म, हिन धर्म वारा माण्हू ॾाढा सुठी रीति रहंदा आहिनि, सुख सां रहंदा आहिनि, कोई लड़ाई झगड़ो न। पर धर्म जे हिकु जीअं मुस्लिम धर्म आहे, सिख धर्म आहे, उन्हनि जे क्रिश्चन जो धर्म आहे, उन्हनि जे अंदरि अंदरि ई माण्हू एॾा वॾा वॾा थी विया आहिनि कि चवंदा न असां वॾा, असां हिन धर्म जा वॾा, उन्हनि में ई भेदभाव लड़ाई झगड़ो थी वियो। त हाणे मनुष्य आत्मा वञे त वञे काॾे? पहिरियों त कोई माण्हू कहिड़े धर्म में सुठो ॾिसंदो हुयो त धर्म बदिली करे छॾंदो हुयो, छो जी सुख हुयो। हाणे माण्हू काॾे वञनि, कहिड़े बि धर्म में किथे बि सुख न आहे, मन शांति न आहे कंहिंजो, मन भटके थो, छा करूं छा न करूं। आत्माउनि में शक्ति न आहे न, छो जी अलॻि अलॻि धर्म त शरीर जा आहिनि न। भई केतिरो बि माण्हू पंहिंजे धर्म जे नियम मर्यादाउनि ते हलण जी कोशिशि करे, पंहिंजे धर्म में सुख शांति सां पंहिंजे धर्म खे हलाइण जी कोशिशि करे, लेकिन आत्माऊं जेकी पंहिंजे शरीर द्वारा पाठ थी वॼाइनि न अलॻि अलॻि धर्मनि में, उन आत्माउनि में ई शक्ति न आहे। आत्मा जो धर्म त शांति ऐं पवित्रता आहे न। आत्मा त असुल निराकारी दुनिया जी आहे, हुनजो बाप परमात्मा अथसि, हुनखे थोरी पतो अथसि इहे सभु धर्म आदि छा थींदा आहिनि। जॾहिं आत्मा निराकार रूप में आहे त हिननि सभिनि धर्मनि खां परे आहे। उनजो असली धर्म शांति ऐं पवित्रता आहे। लेकिन जॾहिं उहा ई आत्मा सृष्टि ते ईंदी आहे, शरीर में ईंदी आहे, तॾहिं खां इहे धर्मनि में उहो गिणबो आहे भई हिन धर्म जी आत्मा। लेकिन बाबा चए थो हाणे आत्मा जेकी पाठ वॼाए थी न, हुन एक्टर में ई शक्ति न आहे। त केतिरो बि माण्हू चए असांजे धर्म में इहा सुठी रीति हले, लेकिन आत्मा में शक्ति ई न आहे। त बाबा हाणे सभिनि आत्माउनि में खे हिन धर्मनि जे चक्कर मां बि छुड़ाइण आयो आहे। चए थो हाणे तव्हां थकिजी विया आहियो न, छो जी अलॻि अलॻि धर्म वठी करे आत्मा अलॻि अलॻि धर्मनि में शरीर वठी करे पाठ पई वॼाए, खेॾे पई। सृष्टि आहे त खेॾबो आहे न, हिन ते इहो वैराइटी धर्मनि जो इहो मनुष्य सृष्टि रूपी खेल थो हले हिते। अलॻि अलॻि धर्मनि में अलॻि अलॻि रीति सां माण्हू खेल था खेॾनि, लेकिन हाणे सभी जेकी बि आत्माऊं खेल खेॾनि पियूं, हाणे उहे थकी वियूं आहिनि। त बाबा चए थो हलो हाणे पंहिंजे घर, पोइ मां हाणे हिते हिकु सुख शांति वारो धर्म स्थापन कंदा। भॻवानु जेको धर्म स्थापन करे त हुन में छा थींदो? सुख शांति थींदी न। ॾिसो बाक़ी धर्म स्थापकनि त सभु छा पिया चवनि कि हुन परमात्मा खे यादि करो, हुन परमात्मा खे यादि करो। चाहे गुरु नानक देव हुयो, चाहे क्रिश्चन धर्म जो क्राइस्ट हुयो, चाहे ब्राह्मी हुयो, चाहे बौद्धी हुयो, चाहे शंकराचार्य सन्यासियुनि जो, सभु छा चईंदा आहिनि? हुन निराकार खे यादि करो न, हुन अल्लाह खे, निराकार खे अल्लाह जे नाम सां बि सॾु कंदा आहिनि। लेकिन हाणे उहो स्वयं ई निराकार परमात्मा, अल्लाह, ईश्वर, ख़ुदा, गॉड, जेका बि नाम सां हुनखे यादि कंदा आहिनि, उहो आयो आहे हाणे हिन सृष्टि ते धणी आयो आहे। चए थो हाणे मां तव्हां सभिनि जे धर्मनि खे ख़तमु करण वारो,
हाणे मां हिन सृष्टि ते हिकु ई धर्म जी स्थापना कंदमि ऐं उन ई धर्म जी आत्मायूं हिते सृष्टि ते रहंदियूं, बाक़ी सभी आत्मायूं मथे रहंदियूं। श्रुति सभिनि धर्मनि जो अलॻि अलॻि समय बि हूंदो आहे न। हाणे पहिरियों हिन सृष्टि जॾहिं नई नई हुई त हिकु ई धर्म हुयो, त ई त सुख शांति थींदी न। आत्माउनि खे खेल बि खेॾणो आहे, ऐं हुन धर्म में कहिड़ी आत्मायूं ईंदियूं जंहिंखे हिन सृष्टि ते खेल खेॾणो आहे, लेकिन सुख शांति वारो। ऐं देवी देवता धर्म जी में बि अचिणो आहे। कोई चए न असांखे त मुस्लिम धर्म में ई अचिणो आहे, लेकिन सुख शांति वारो जीवन खपे। पर बाबा चए थो कि हाणे इन खेल में मुस्लिम धर्म वारनि जो बि हाणे पार्ट ख़तमु थी वियो आहे। सभी धर्मनि वारनि जो पार्ट ख़तमु थी वियो आहे। हाणे कंहिंजो पार्ट शुरू थियण वारो आहे? देवी देवता धर्म वारो। ॾिसो, देवी देवताउनि खे माण्हू भॻवान जे नाम सां छो चईंदा आहिनि? अॼुकल्ह त माण्हू ख़ुदि खे ई भॻवान थो चए, लेकिन त बि देवी देवताउनि खे भॻवान छो थो चए? छो जी भॻवान हुनजो धर्म स्थापन कई न। स्वयं परम पिता परमात्मा हाणे देवी देवता धर्म जी स्थापना थो करे, लेकिन उन देवी देवताउनि खे बि अहिड़ो ठाहिण वारो, अहिड़ो उन्हनि खे वरितो ॾियण वारो बि उहो भॻवान अलॻि आहे। कृष्ण भॻवान न आहे, कृष्ण देवता आहे। कृष्ण खे देवता पद प्राप्त कराइण जे लाइ परमात्मा हाणे आयो आहे। कृष्ण जी पूरी राजधानी राधे कृष्ण जॾहिं लक्ष्मी नारायण वेंदा गद्दी ते, तॾहिं हुननि जी पूरी राजधानी खे हाणे भॻवान अची करे पढ़ाए लिखाए वरितो थो ॾे। राम सीता जी पूरी राजधानी खे भॻवान हाणे वरितो थो ॾे। वरितो असां ही शक्ति गुण सम्झ थो ॾे भई हुन धर्म में तव्हांखे छा छा करिणो अथव, कीअं कीअं रहंदव, केतिरो केतिरो तव्हांखे धन मिलंदो। इहे सभु हाणे भॻवान जो कार्य सृष्टि ते हले थो। कहिड़ी रीति थो हले? हिन ज्ञान जी रीति। छो जी धर्म स्थापन करणो आहे त इहो बि त ॿुधाइणो पवंदो न भई हुन धर्म में कीअं कीअं रहणो आहे, छा छा हुनजा नियम मर्यादा हूंदा, हुते माण्हुनि खे कीअं उथणो वेहणो खाइणो पीअणो आहे। इहे हिते जीअं पाण हलूं था खाऊं था पीऊं था, हुते थोरी ईअं थींदो। उहो त धर्म ई एॾो ऊचो आहे। देवी देवताउनि जी मंदरनि में असां छा कंदा आहियूं? हुननि खे कॾहिं लहसुन प्याज जो भोग लॻाईंदा आहिनि? त हुननि जी दुनिया में लहसुन प्याज बि न हूंदो। हुननि जे मंदर में केॾी स्वच्छता सफ़ाई, ऐं जेका बि पुजारी हूंदा आहिनि उहे जॾहिं उन्हनि जी पूजा आदि कंदा आहिनि या उन्हनि जो कोई वॾो ॾींहुं हूंदो आहे त पवित्रता कायम रखंदा आहिनि, शुद्धता, विकारनि खां परे रहंदा आहिनि। भले अॼुकल्ह त माण्हू चलो विकार में त नथो वञे, लेकिन लोभ मोह अहंकार त आहे। लेकिन हुननि जी दुनिया में त कोई बि प्रकार जो विकार न हूंदो, कोई बि प्रकार जी हिंसा न हूंदी, कोई बि प्रकार जी लड़ाई झगड़ो झूठ पाप कुझु बि न हूंदो। त अहिड़ी ऊची दुनिया जी स्थापना, भई कोई चए अहिड़ी कोई दुनिया हाणे स्थापन करे सघंदो आहे कि हा हाणे असांजी हिन दुनिया में कॾहिं बि कोई बीमारी न ईंदी? ईअं कोई गारंटी ॾेई सघंदो आहे असांखे? कोई बि न ॾेई सघंदो आहे। चाहे पंहिंजे घर में ई ॾिसो, कोई गारंटी ॾेई सघंदो आहे वॾो कि हाणे हिन घर में कोई बि बीमार न थींदो, सभु इहे ई हिन रीति हलो खाओ पीओ त कोई बि बीमार न थींदो। कोई चई न सघंदो आहे, गारंटी ॾेई न सघंदो आहे। लेकिन हाणे ही केरु थो असांखे गारंटी ॾे कि अॻियां जी जेकी दुनिया अचण वारी आहे हुन में कोई प्रकार जी जेल बि न हूंदो, कोर्ट बि न हूंदो, हॉस्पिटल बि न हूंदी, अहिड़ी कोई दुख जी ॻाल्हि न हूंदी, न ही अहिड़ा कोई जीव जंतु हूंदा कि पाण हलूं त हुन पंहिंजे पेर जे हेठि अची वञे, कोई कचिरो आदि न। बाबा जी त इहे बारिश बि न हूंदी, हुते सर्दी बि न हूंदी, सदा बहारी मौसम हूंदो। जी बारिश हूंदी, सर्दी हूंदी त हुन सां बि त दुख थींदो आहे न। बारिश पवंदी त फसल आदि जो बि बिगड़ी वेंदी आहे त हुन सां बि दुख थींदो आहे। सर्दी में बि मनुष्य आत्मा बीमार थी वञे त दुख थींदो आहे। गर्मी बि परेशान कंदी आहे त बहारी मौसम रहंदो आहे। सर्व प्रकार जी सुख जी सुविधा जेकी पाण भॻवान सां कामना कंदा आहियूं न, भई असांखे इहो सुख ॾे, इहो सुख ॾे, बाबा चए थो हाणे तव्हांजी सभु मनोकामना पूरी थियण वारी आहे। कॾहिं? जॾहिं तव्हां हाणे मुंहिंजे चए ते हलंदव। ईअं थोरी सभु सत्संग में हली वेंदा। भॻवान हाणे कंहिंजी मनोकामना पूरी करण आयो आहे? आयो त सभिनि जी आहे, लेकिन कंहिंजी मनोकामना पूरी थींदी?
जेका परमात्मा जे चए ते हाणे हलंदा। हाणे जेको बाबा असांखे ज्ञान थो ॾे, इन इन में जेको बि पाण ॿुधूं था सम्झूं था हुनखे घड़ी घड़ी जेतिरो पाण यादि कंदासीं, बाबा खे यादि कंदासीं सॼो ॾींहुं, ओतिरो पाण खे उन दुनिया में वञी करे पाण खे उन दुनिया में धन संपत्ति मिलंदो। भई जेकी बि उन दुनिया में ईंदा उन्हनि खे सुख शांति त मिलंदो ई सही, लेकिन धन कहिड़े हिसाब सां मिलंदो? इन ज्ञान जे हिसाब सां, जेतिरो पाण यादि कंदासीं। त बाबा चए थो हाणे इहे ज्ञान कोई थोरो बि ॿुधंदो न त उहो स्वर्ग में त अची वेंदो, लेकिन धन संपत्ति कहिड़े हिसाब सां मिलंदी? जेतिरो पाण हिन जो मनन चिंतन कंदा। जीअं पाण फालतू ॻाल्हियूं सोचंदा आहियूं, सम्झो तव्हांखे कंहिं ॻाल्हि ॿुधाई फ़ोन ते, त तव्हां हुन ॻाल्हि जे बारे में वीचार कंदा था रहो त ॾाढी वॾी थी वेंदी आहे न ॻाल्हि। हुन सां छा थींदो आहे? पंहिंजे मन में हिकु जाल ठही वेंदो आहे, पाण ई परेशान थी वेंदा आहियूं हुन ॻाल्हि सां। पोइ चईंदा आहिनि त मथो भारी थी वियो। त हाणे हुन ॻाल्हियुनि खे छॾे करे हिन ॻाल्हियुनि जे बारे में वीचार करो, त हिन सां तव्हांजो मथो न भार थींदो। जेतिरो बि तव्हां हिननि ॻाल्हियुनि जे लाइ सोचंदा न, ओतिरी तव्हांजी कमाई थींदी वेंदी सतयुग जे लाइ, ऐं ओतिरी तव्हांजी आत्मा में शक्ति बि वधंदी, ऐं तव्हांजी आत्मा में जेको मन अथव उहो ॾाढो हल्को रहंदो। त केतिरो बाबा जी ॻाल्हियुनि में केतिरी शक्ति आहे न। भॻवान जी हिकु हिकु ॻाल्हि जेकी, पहिरियों त पाण भक्ति में त शास्त्र पाठ पढ़ंदा हुआसीं, उहो त अलाए कंहिं लिखिया आहिनि। बाबा चए थो इहे जेका शास्त्र ग्रंथ आदि पढ़ंदा आहियो, इहे कोई मां थोरी ॿुधायो आहे कि हीअं हीअं लिखो, इहे त मनुष्य आत्मा ख़ुदि लिखियो अथई। लेकिन हिते जेकी पाण ज्ञान था ॿुधो, इहे हिकु हिकु शब्द परमात्मा ब्रह्मा जे मुख सां चयो अथई। त हिन हिकु हिकु शब्द में बि कहिड़ी शक्ति हूंदी न। अगरि पाण हिकु शब्द बि रोज़ जेको बि ॿुधूं था हुन में हिकु शब्द बि यादि करे हुनजे बारे में घड़ी घड़ी वीचार कंदासीं। जपणो न आहे, हुनजे बारे में सोचणो आहे कि इहो कीअं ईअं, हाणे पोइ ईअं सोचणो आहे। त जेतिरो जेतिरो सोचंदासीं त हुन ॻाल्हि सां पंहिंजे दिमाग़ बि खुलंदो, पंहिंजी आत्मा में सम्झ बि वधंदी ऐं शक्ति बि मिलंदी। छो जी परमात्मा जे हिकु हिकु शब्द में ॾाढी शक्ति आहे। बाबा चए थो हिन ज्ञान जो हिकु शब्द बि लखनि रुपए जो आहे। असां रोज़ एॾा शब्द था ॿुधूं, अधु कलाक, अगरि पाण रोज़ हिकु शब्द बि सुठी रीति ॿुधी करे मन में वीचार कयो त पंहिंजे लखनि रुपयनि जी कमाई हिकु ॾींहं में थींदी आहे। ऐं जेतिरो वीचार कंदासीं ॿियनि खे ॿुधाईंदासीं त पंहिंजो ॿियो ई वधंदो वेंदो आहे खज़ानो। त इन रीति पाण हाणे कमाई बि था करूं, पढ़ाई बि था करूं, ऐं पंहिंजे स्वभाव संस्कारनि ते बि ध्यानु ॾियो। छो जी हाणे जेकी कल्ह जेकी दुनिया में था वञण वारा आहियो, उन रीति ई पंहिंजी हलन चलन हुजणी खपे, उथणी वेहणी खाइणी पीअणी हुजणी खपे। ऐं पिछले जन्मनि जा बि हिसाब किताब हाणे ई असांखे चुकतो करणो आहे। त केॾो कमु करणो आहे न, कि आत्मा जे मथां जेको बोझो चढ़ियल आहे, आत्मा जीअं कर्म करे थी उनखे बि सुधारणो आहे, पिछले जन्मनि जो हिसाब किताब बि चुकतो करणो आहे, अॻिले जन्मनि जो बि असांखे जमा करणो आहे। त केतिरे पाण खे कमु आहे। हाणे सॼो ॾींहुं त पाण चऊं असांखे त सॼो ॾींहुं हिते ई घर में एॾो कमु आहे, त इहो कीअं करो? लेकिन उहो त तव्हां करो था, लेकिन हाणे इन जो बि चिंतन करो कि मुंहिंजे जीवन में जेका दुख परेशानी बीमारियूं अचनि थियूं न, इहे मुंहिंजे पिछले जन्मनि जे हिसाब किताब जो चुकतो थो थिए। तव्हांजे घर परिवार में कंहिंखे दुख थो थिए त उहो ॿिए जे कारण पाण हुन ॿिए खे न कोसूं, ॿिए खे कुझु न चऊं कि फलाणे जी ससु हीअं अथसि, नूंहं हीअं अथसि, धीअ हीअं अथसि। अरे न, उहो बि पंहिंजा हिसाब किताब ॿियो ई तव्हां अगरि उन्हनि खे अञा ॿियो बि चईंदा, ॿियो तव्हांजो मथां बुरो खातो जमा थी वेंदो। त हाणे कंहिंखे बि कंहिंजे लाइ बि असांखे बुरो न सोचणो आहे न चइणो। इहा हाणे असांखे हिकु नयो कमु बाबा ॾिनो अथई कि हाणे तव्हांजे पिछले जन्मनि जा जेका हिसाब किताब अथव उहो मुंहिंजी यादि सां चुकतो करो। हाणे न कंहिंजे लाइ बुरो सोचो न ॻाल्हायो। छो जी सभई आत्मायूं जेकी हिक ॿिए सां हिते पार्ट थी वॼाइनि न, इहे सभिनि जो हिक ॿिए सां हिसाबु आहे, चाहे सुठो आहे चाहे बुरो आहे। असां चऊं इहो ॿारु ईअं छो थो करे,
ये हिनजी ससु ईअं छो थी करे, हिनजी नुंहुं ईअं छो थी करे, हिनजी धीअ ईअं छो थी करे। अरे हुननि जी आत्मा में इहो पार्ट आहे न, हुनजो कर्म, हुनजो पिछले जन्मनि जो हिसाब किताब। लेकिन पाण खे हाणे बाबा चए थो हुननि हिसाब किताब, दुख जी हिसाब किताब सां बि मुक्त थियण लाइ मूंखे यादि करो। बाबा त असांखे उपाय त ॿुधायो अथई न, छो जी परमात्मा जी यादि सां ई असांजी जन्म जन्मांतर जे पापनि सां असां मुक्त थी सघंदा आहियूं। ॿियो अगरि तव्हां ॾिसो कि फलानो सुठी रीति नथो हले, अलाए कीअं कमु थो करे, ॿुधे ई नथो, त हुनजी आत्मा में शक्ति ॾियण लाइ बि तव्हां परमात्मा खे यादि करो। हुनजे संस्कार स्वभाव खे बि परिवर्तन करण लाइ तव्हां बाबा खे यादि करो, हुनजी आत्मा खे शक्ति ॾियो। हुनजे शरीर खे मारे छा कंदव? शरीर थोरी थो करे कुझु, हीअ आत्मा ई सभु कुझु कराए थी। लेकिन असांखे आत्मा नज़र नथी अचे न, त असां शरीरनि खे मारूं था, हुन शरीरनि खे ॾिसी करे हिक ॿिए खे गारियूं था ॾियूं, उल्टा सुल्टा शब्द था ॻाल्हायूं। लेकिन हुनजी आत्मा में अहिड़ा स्वभाव संस्कार भरियल अथसि, उनखे सुधारण लाइ परमात्मा जी शक्ति खपे हुनखे। त हर हिकु ॻाल्हि जो सोल्यूशन छा आहे? पंहिंजे पाण खे आत्मा सम्झी करे हुन निराकार खे सॼो ॾींहुं यादि कंदा रहंदा, कर्म कंदा रहंदा, त आपे ई सभु ठीकु थी वेंदो। छा मीठी मीठी सिकी लॾे ॿारनि खे माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग रूहानी बाप जी। पाण सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते, पंहिंजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। वरदान आहे कंबाइंड स्वरूप मां ऐं बाबा इन स्मृति सां सदा ई सुबुह खां राति ताईं कार्य करण वारा खुद खे सदा सम्झो कि मां खुदा ई ख़िदमतगार आहियां। हाणे मां पंहिंजे घर जो कमु नथी कयां। बाबा चए थो ईअं सॼो ॾींहुं ईअं न सोचो कि हाणे सुबुह जो उथी करे ईअं न सोचो कि मूंखे ईअं करिणो आहे, ईअं करिणो आहे, पोइ मुंहिंजे ॿारनि खे संभालणो आहे, मुंहिंजे घोट खे मोकिलिणो आहे, मुंहिंजी ससु नुंहुं जेका बि आहिनि उन्हनि जे लाइ ईअं करिणो आहे। मुंहिंजे जे बदिले बाबा खे ऐड करो। अॼु मूंखे बाबा जे घर ईअं करिणो आहे। तव्हांजो जेको घर अथव इहो मुंहिंजो घर न आहे, बाबा जो घर आहे। बाबा जे घर मूंखे ईअं करिणो आहे, बाबा जे ॿारनि जे लाइ ईअं करिणो। अॼु हिन बाबा जे इहो शरीर मुंहिंजो शरीर न आहे, कंहिंजो आहे? परमात्मा जो। बाबा जे शरीर खे मूंखे अॼु ईअं करिणो आहे, जेके दवाई ॾियणी आहे, डॉक्टर खे ॾेखारिणी, त मुंहिंजे जे बदिले छा चइणो आहे? बाबा। बाबा चओ, परमपिता परमात्मा चओ, शिव बाबा चओ, जेको बि चओ, बाबा मतिलबु आत्मा जो पीउ। त हाणे मुंहिंजो सभु कुझु कंहिंजो आहे? बाबा जो। मां हिते मुंहिंजे घर जो कमु न करिणो आहे, हिते बि पंहिंजे घर खे बि बाबा जो घर सम्झो। त बाबा जे घर में छा कंदा आहियूं? सेवा कंदा आहियूं। त इन रीति पंहिंजे वीचारनि खे बदिलजो न, पोइ कोई बि परेशानी ईंदी न त पाण पंहिंजे मथां न खणंदासीं कि अरे मूंसां गॾु ईअं छा थी वियो, मुंहिंजे हिन सां ईअं छा थी वियो। न, बाबा जे हिन शरीर खे कुझु थियो, बाबा जे हिन ॿार खे कुझु थियो, त असांखे दुख घटि थींदो। छो जी जॾहिं मुंहिंजो चईंदा आहियूं न त दुख ज्यादा थींदो। त हाणे तुंहिंजे घर में ईअं थी वई, तुंहिंजे ॿारनि खे ईअं थी वई, बाबा जे धन खे कीअं मां वधायां करां। धन जे लाइ बि बाबा जो धन, शरीर बि बाबा जो शरीर, घर बि बाबा जो घर, घर में जेका रहण वारा उहे बि बाबा जा ॿार। इन रीति पाण सदा ई ख़ुदा जी ख़िदमत में हाज़िर आहियूं, मतिलबु भॻवान जी सेवा में। माण्हू चवंदा आहिनि गुरुद्वारे मंदर टिकाणे आदि वञी करे सेवा करो, परंतु ख़ुदि जे घर खे घर न सम्झो, बाबा जो घर सम्झो, भॻवान जो घर सम्झो। ऐं हिते ई तव्हांखे सुबुह खां राति ताईं जेकी सेवा करणी अथव करो। त हुन सां असां बोझ जी रीति बि न कंदासीं कि अरे मूंखे ई सभु कुझु करिणो पवंदो आहे, मूंखे ईअं करिणो आहे, ईअं, पोइ बोझ बि न लॻंदो, पाण हल्का रहंदासीं। छो जी मुंहिंजो जॾहिं मां शब्द ईंदो आहे न त बोझ ईंदो आहे, जॾहिं तुंहिंजो शब्द ईंदो आहे त हल्का थी वेंदो। स्लोगन आहे कर्म कंदे हुए बि बाबा खे यादि रखो त दुनिया जे अशुद्ध वातावरण खां परे रहंदो। पाण त पंहिंजे मन में कोई बुरा वीचार नथा हलनि, लेकिन जॾहिं असां कर्म कंदा आहियूं या ॿाहिरि वेंदा आहियूं, कुझु बि धंधो दौरी था करूं, त हुन आस पास में आहे जेकी हवा हलंदी आहे, कॾहिं कॾहिं न पाण वीचार न कंदा आहियूं,
लेकिन अलाए कहिड़ा कहिड़ा वीचार पंहिंजे मन में ईंदा रहंदा आहिनि। पंहिंजा वीचार न आहिनि, पंहिंजो हुन सां कोई लेन देन न आहे, लेकिन अलाए कहिड़ा कहिड़ा वीचार मन में अचनि था, त इहे किथां था अचनि? इहे हवा में अहिड़ा वीचार आहिनि। हाणे उहे वीचार नज़र त नथा अचनि, लेकिन मुंहिंजे मन खे त अटैक था करनि न, अचनि था न मुंहिंजे मन। त हिन वीचारनि रूपी जेकी बुरे वीचारनि वारी जेकी हवा आहे, इन सां मुक्त थियण लाइ पाण खे हर कर्म कंदे बाबा सां गॾु करिणो। त बाबा जी यादि हिकु छत्र छाया जे रूप में पाण सां गॾु हूंदी न, त भले ई असां काॾे बि वेंदासीं, उतां जो वायुमंडल कहिड़ो बि हूंदो, लेकिन पंहिंजो मन सदा शांत रहंदो ऐं पाण सेफ रहंदासीं बुरे ऐं गंदे वीचारनि सां।